सेनेट जी खाली थियल 6 सीटुनि जी चूंडुनि ते इस्लामाबाद मां पीपल्स पार्टी जो यूसुफ रज़ा गीलानी 204 वोट खणी सेनेटर चूंडिजी वियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो इलियास मेहरबान 88 वोट हासिल करे सघियो। बलोचिस्तान मां पीपल्स पार्टी जो अब्दुल कुदूस विज़न जो सिंध असेंबली में सेनेट जे 2 सीटुनि ते पीपल्स पार्टी जो सैफुल्ला धारे जो ऐं पीपल्स पार्टी जो असलम अबरो सेनेटर चूंडिजी विया। मुस्लिम लीग नून जो दोस्तन डोमकी ऐं JUI जो अब्दुल शकूर खान सेनेटर चूंडिया विया। सिंध सरकार जी सख्त ख़दशनि खां पोइ वफ़ाक़ी सरकार ज़फ़र महमूद जे इरसा चेयरमैन तौर मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापसि वठी छॾियो। सिंध हुकूमत कालाबाग डैम जे हामी कामोरे ज़फ़र महमूद जे इरसा चेयरमैन तौर मुक़ररी जी मुखालफ़त कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वॾे वज़ीर मुराद अली शाह सां राब्ते दौरान मुक़ररीअ जो नोटिफिकेशन वापसि वठण जी ख़ातिरी कराई हुई। इस वक्त वफाकी हुकूमत ने जमहूरी तरीका तो ये था कि उसको नेशनल असम्बली में ले जाते, उसको सेनेट में ले जाते। अगर एक्ट पास होता और उस पर ज़रूर पाकिस्तान पीपल्स पार्टी के मेंबरान अपना राय का इजहार करते, और मेरा ये ख्याल है कि ये एक्ट पास नहीं होता असम्बली से, नेशनल असम्बली से। इस वक्त जो साहब उन्होंने अपॉइंट किए हैं वो वापडा के चेयरमैन रह चुके हैं। उन्होंने एक किताब लिखी है एक कंट्रोवर्शियल प्रोजेक्ट के ऊपर, एक ऐसा प्रोजेक्ट जिसको 3 सूबों की असेंबलियां रिजेक्ट कर चुकी हैं, और इस शख्स ने उस कंट्रोवर्शियल प्रोजेक्ट की हिमायत में, क्या नाम है उस प्रोजेक्ट? कालाबाग डैम। भाई मतलब क्या, मतलब मैं कोई छुपा नहीं रहा, ज़फ़र महमूद नाम है बंदे का। मियाँ शहबाज शरीफ साहब ने ऑर्डर किया है, इस पे शदीद एहतजाज सिंध हुकूमत का है। जैसे मैंने कहा, मैं प्राइम मिनिस्टर साहब से बात भी करूँगा। हमने अपनी जो नेशनल असेंबली में, कल जाम खान शोरो साहब ने नेशनल असेंबली में हमारी जो पार्लियामेंट्री पार्टी है उसको भी आगाह किया है। नेशनल असेंबली में भी कल इस पे बात हुई है, और ये किसी भी सूरत हमें काबिल कबूल नहीं है। इरसा चेयरमैन जी मुक़ररी रोटेशन जी बुनियाद ते सूबनि जे मेंबरनि मां थियणु घुरिजे। वॾे वज़ीर मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हू नथा मञनि त इरसा जो कंट्रोल वफ़ाक़ खे ॾिनो वञे। इरसा जो कंट्रोल वफ़ाक़ खे ॾियण जे हक़ में नाहियूं। ज़फ़र महमूद खे इरसा चेयरमैन मुक़ररु करणु कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंध में अमन अमान जी सूरतहाल गुज़िरियल 6 महीननि खां ख़राबु आहे। संदनि पहिरीं अवलियत सूबे में अमन अमान क़ाइमु करणु आहे। सिंध सरकार पारां एक्साइज खाते जो नार्कोटिक्स कंट्रोल यूनिट मुकम्मल फाल करण जो फ़ैसिलो। सॼी सिंध में ईंदड़ हफ़्ते खां मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर ऐं एक्साइज ऐं टैक्सेशन ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट वारे सूबाई वज़ीर शहजीर इनाम मेमण पारां DG एक्साइज जे ऑफिस जो दौरो। ऑफिस ऐं इख्तियारनि जे मसइलनि बाबति मालूमात वरिती, मसइलनि जे हल जे ख़ातिरी कराई। शहजीर इनाम मेमण जी सदारत हेठि आला सतही इजलास सेक्रेटरी एक्साइज आतिफ रहमान, DG एक्साइज औरंगज़ेब पंवर, DG एक्साइज एडमिन रियाज़ खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में सूबाई वज़ीर खाते जी कारकर्दगी बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। सूबाई वज़ीर जो चवणु हुयो त एक्साइज खाते जे नार्कोटिक्स कंट्रोल यूनिट खे मुकम्मल तौर फ़ाल करे कत बांधो वञे। सॼी सिंध में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। जेकाबाद वेझो कार इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल, जवाबदार फायरिंग करे औरत करीमा ऐं नौजवान सादिक जखरानी खे क़त्ल करे फरार थी वियो। पुलिस जो चवणु आहे त ॻोठ मजिद जखरानी में जवाबदार नूर खान जखरानी कार इल्ज़ाम हेठि पंहिंजी भाॼाई करीमा ख़ातून ऐं नौजवान सादिक जखरानी खे क़त्ल कयो। मीरपुर मथेरे जो महीनो अॻु अगवा थियल नौजवान ऋतिक कुमार बासियाब थी वियो। पुलिस मूजिब ऋतिक कुमार खे धाड़ियल घोटकी मां अगवा करे विया हुआ।
पुलिस मूजिब नौजवान खे कचो भिंडी वारे इलाके मां ॾोहरनि सां मुक़ाबले बाद बाज़ियाब करायो आहे। इलाके में चोबो आहिनि त ऋतिक कुमार खे राजूनी कोशिशनि ज़रिए बाज़ियाब करायो वियो आहे।